नौजवाननि खे पंहिंजनि पेरनि ते बीही माली वसीला पैदा करण ऐं जदीद दौर जे लिहाज़ सां इंटरनेट तां यूट्यूब, फेसबुक ऐं ॿियनि लिंकुनि ज़रिए कमाईअ जा तरीक़ा सेखारण लाइ कमर हसान राशिद पारां सकरड़ में शाहीन IT सेंटर क़ाइमु कयो वियो, जंहिंजो इफ़्तिताह सीनियर सहाफ़ी अकरम शहदाद, सकड़ प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई, जमायत इस्लामी जे अमीर आशिक़ हुसैन पठान, अल ख़िदमत जे कंवर राशिद मुकर्रम ऐं सीनियर उस्ताद अब्दुल रब राजपूत सां गॾिजी कयो। इफ़्तिताही तक़रीब में हसान राशिद ॻाल्हाईंदे चयो त नौजवाननि में जदीद दौर बाबति रोज़गार बाबति सिख्या जा क्लास शुरू करे रहिया आहियूं, जॾहिं त शहरनि जी सहूलियत लाइ शाहीन IT सेंटर ते ग्राफिक्स डिज़ाइनिंग, वीडियो एडिटिंग, लोगो डिज़ाइनिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडिया हैंडलिंग, कंटेंट राइटिंग, पेनाफ्लेक्स ऐं बैनर प्रिंटिंग जो कमु पिणु कयो वेंदो, जेको वॾनि शहरनि जी मुनासिबत सां घटि क़ीमत ते हूंदो। इफ़्तिताही तक़रीब में राव ज़ुबैर मंसूरी, तौसीफ़ रहमानी, राजकुमार रोड, कुर्बान अली उमरानी, बरकत अली शेख, राव अब्दुल अलीम, निसान हुसैन राजपूत, सादुल्ला आरई, आबिद अली ज़रदारी, राव हसन लियाकत ऐं असद राजपूत समेत ॿिया पिणु शरीक हुआ।